दादू बुरड़ा शाख ते पाकिस्तान मुस्लिम लीग नून जे सिंध जे सदर शबीर अहमद मेमण खेलदास कोहिस्तानी जो मुस्लिम लीग नून ज़िले दादू जी सदर मुक़द्दस भंड आसिफ राजपर यासिर खान बबर ज़ाहिदा भंड हसीना आलमानी ऐं ॿियनि इस्तक़बाल कयो। रैली जी सूरत में यासिर खान बबर साहिबाणी हाउस ते आंदो वियो। पाकिस्तान मुस्लिम लीग नून सिंध जे सदर बशीर अहमद मेमण अॻूणे एमएनए खेलदास कोहिस्तानी मुस्लिम लीग नून लेडीज़ विंग सिंध जी सदर साहिदा भंड अॻूणे एमपीए सोरठ थेबो ऐं पार्टी जे ॿियनि अॻवाननि पीपी ज़िले दादू जे हिकु अहम विकेट किराइण में कामयाब। ज़िले दादू में वॾी अक्सरियत रखंदड़ बबर कबीले जे सरदार यासिर खान बबर पीपी खे अलविदा करे मुस्लिम लीग नून जे सूबाई सदर बशीर अहमद मेमण अॻियां मुस्लिम लीग नून में शमूलियत अख्तियार कई। उन मौक़े ते मुस्लिम लीग नून सूबाई सदर बशीर अहमद मेमण यासिर खान बबर प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त ज़िले दादू जे कोबी सूबाई असेंबलियुनि जी सीटुनि ते उम्मीदवार बीहारिया वेंदा। मियां नवाज़ शरीफ जो पहिरियों कदम मुल्की मईशत खे संभालणु आहे, जंहिंसां सिंध खे फ़ाइदो थींदो। एमएनबी ड्रेन जे मथां अंग्रेज़ दौर बाद ॿोॾ सां तबाह थियण वारी कारी मोरी करोड़नि जे ख़र्च सां ॿ दफ़ा तामीर थी ऐं पाणी छॾण जे 2 कलाकनि बाद टुटी पई। जॾहिं त चाइना में ब्रिज किरियो त उते ज़िमेवारनि खे फाही ॾिनी वई, मगर हिते कंहिं खां पुछाणो न कयो। 15 सालनि में पीपी वारनि छा कयो? मुल्क नवाज़ शरीफ जी क़यादत में तरक्की कंदो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।